गरीब माण्हू महांगाई में पिसी वियो आहे, पर गरीब माण्हुनि खे महांगाई ऐं महांगी बिजली खां तकड़ो आज़ाद नथो करे सघिजे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पाकिस्तान जी तरक्की लाइ बहितरीन कमु करे रहियो आहे। सियासी हुकूमत इदारनि विच में आईनी सहकार जेतिरो अॼु आहे ओतिरो पहिरीं न हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो उलमा मशाइख कॉन्फ्रेंस खे ख़िताब। संदसि चवणु आहे त अॼु क़ौम खे वधीक क़ौमी यकजहती ऐं इतिहाद जी ज़रूरत आहे। असांखे माज़ी मां सबक़ सिखी अॻिते वधण जी ज़रूरत आहे। सोशल मीडिया ते कूड़ गार गंद जो तूफ़ान बर्पा थियल आहे। कानून लागू कंदड़ इदारनि दहशतगर्दनि ख़िलाफ़ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। तवानाई जे शोबे में सुधारा आंदा पिया वञनि। तवानाई जो शोबो मईशत में करहंगे जी हॾे जी हैसियत रखे थो। सुधारनि ते अमल दरामद खे यकीनी बणाईंदासीं। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर अवैस लगारी जी ख़ासि मददगार मोहम्मद अली सां गॾु इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त हर शइ जो मामिलो पावर सेक्टर ते अची रुकिजी वेंदो आहे। पाकिस्तान खे तवानाई जो सिहतमंद शोबो ॾींदासीं। पाकिस्तान ऐं बांग्लादेश जी बराबरी कंदड़ मुल्क दुश्मन आहिनि। पाकिस्तान खे बांग्लादेश ठाहिण जूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। हिकु मख़सूस टोलो अवाम जे ज़हननि में नफ़रत पखेड़े रहियो आहे। हिक जमायत जा कारकुन लाॻीतो मुल्क ख़िलाफ़ ॻाल्हाए रहिया आहिनि। नौजवाननि खे गुमराह करे मुल्क जो मुस्तक़बिल ख़तरे में विधो पियो वञे। पाकिस्तान में तरक़ी जी शरह वधी रही आहे। पेट्रोलियम वारे वज़ीर मुसद्दिक़ मलिक जी प्रेस कॉन्फ्रेंस। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध एजुकेशन फाउंडेशन जे बोर्ड जो इजलास सैफ तरफ़ां 2644 स्कूल हली रहिया आहिनि, जिन में 10 लख ॿार तालीम हासिल करे रहिया आहिनि। इजलास में ब्रीफिंग वॾे वज़ीर सैफ खे 2025 में स्कूलनि खां ॿाहिरि 3 लख ॿारनि खे दाख़िल करण जो टारगेट ॾेई छॾियो। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त हू चाहे थो त सिंध एजुकेशन फाउंडेशन 1000 डिजिटल क्लास 2025 में शुरू करे। वॾे वज़ीर सैफ खे 100 स्कूलनि में चीनी ॿोली सेखारण जी हिदायत करे छॾी। सदर आसिफ अली ज़रदारी क़ौमी असम्बली ऐं सेनेट पां मंज़ूर करायल इलेक्शन एक्ट तरमीमी बिल 2024 ते सही करे छॾी। सदर जी सही खां पोइ इलेक्शन एक्ट तरमीमी बिल 2024 गज़ेट नोटिफिकेशन लाइ सेनेट सेक्रेटरीट उमाणे वियो। तरमीमी बिल जो गज़ेट नोटिफिकेशन अॼु जारी कयो वेंदो। तहरीक इंसाफ़ इलेक्शन तरमीमी बिल खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे चुकी आहे। डॉक्टर मोहम्मद यूनुस जी सरबराही में बांग्लादेश जी उबूरी हुकूमत अॼु हलफ़ खणंदी। डॉक्टर मोहम्मद यूनुस इमारती जहाज़ ज़रिए ढाका पहुची वियो। बांग्लादेशी फ़ौज पारां एयरपोर्ट ते आजियां उबूरी हुकूमत शुरूआती तौर ते अटकल 15 मेंबरनि ते ॿधल हूंदी। मक़ामी मीडिया मूजिबि हलफ़बरदारी तक़रीब ढाका जे दरबार हॉल में अॼु राति 8 वॻे थींदी, जंहिं में 400 माण्हू शिरकत कंदा। मीरपुर माथिले जे शहीद साफ़ी नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल में असकर लुंड ऐं बरकत लुंड मुलविस आहिनि। शहबाज़ लुंड नूर मोहम्मद ऐं अब्दुल्ला क़त्ल जी साज़िश कई, जंहिं बाद साफ़ी खे क़त्ल कयो वियो। जांच ऑफिसर सिराज लाशारी अदालत में जांच रिपोर्ट पेश करे छॾी। जांच रिपोर्ट में चयो वियो आहे त PPMA ख़ालिद लुंड जे मुलविस हुजण जूं के बि साबितियूं नाहिनि मिलियूं, तंहिं करे जांच में केस बेक़सूर करार ॾिनो वियो। केस में दहशतगर्दी जा कलम ख़तमु कया विया। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जो क़त्ल केस सिंध हाई कोर्ट कराची में हलाइण जी दरख़्वास्त। शहीद सहाफ़ी जी अमर पठाणी मूजिबि मातहत अदालत में जवाबदार धुर जा माण्हू खेनि अचण नथा ॾियनि, रस्ता रोक कई पई वञे। असांखे जान जो ख़तरो आहे, तहाफ़ुज़ फ़राहम कयो वञे। अदालत शहीद सहाफ़ी जे घर भातियुनि खे तहाफ़ुज़ फ़राहम करण जी हिदायत कंदे 7 ॾींहंनि अंदरि SSP घोटकी खे रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। सदर आसिफ अली ज़रदारी सां सिंध जे तवानाई ऐं रिथाबंदी वारे वज़ीर नासिर हुसैन शाह जी मुलाक़ात। नासिर शाह सदर खां वफ़ाक़ी हुकूमत बाबति सिंध जे मसइलनि जे हल में मदद घुरी वरिती। सदर जो सिंध समेत समूरनि सूबनि जे वफ़ाक़ बाबति मसइलनि जे हल में पंहिंजो किरदारु जारी रखण जो अज़्म
सदर जो चवण आहे त तवानाई जे मौजूदा बहरान में सोलर एनर्जी ते भार ॾियणो पवंदो। इस्लामाबाद और रावलपिंडी में तेज़ बरसात, नदी नालन में पानी जो चाड़, तूफ़ानी बरसातुनि के नतीजे में नाला लई में चाड़ अची वियो। पानी की सतह 22 फुटन खां वधी वई। गवाल मंडी वटि नाला लई में पानी की सतह ख़तरनाक हद ताईं पहुंची वई। फ्लड कंट्रोल रूम पारां अलर्ट जारी, अख़्तियारनि भरपासे वारियूं आबादियूं ख़ाली करण जो हुकुम ॾेई छॾियो।